ख़बर शाम कंदासीं। हैदराबाद में गर्मी की शिदत में एक भेरो वरी इजाफ़ो थी वियो आहे। शहरी इलाइक़नि में 12 खां 15 कलाक ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि में 18 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग कई पई वञे। वधीक तफ़सील जहांगीर सेड़ो जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद में गर्मी की शिदत में एक भेरो ॿीहर इजाफ़ो अची वियो। गर्मी पद में इजाफ़ो अचण बैदि हेस्को की पत वाइखी थी पई। बिजली की अखबूट जारी। बिजली की अणएलानी लोड शेडिंग में इजाफ़ो थी वियो। शहरी इलाक़नि में 12 खां 15 कलाकनि ताईं, जॾहिं त ॿाराड़ी वारे इलाक़नि में 18 कलाकनि खां बि मथे लोड शेडिंग जारी, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशान। 24 कलाकनि में जेको आहे न 20 कलाक कोन्हे को, बाक़ी आहे 4 कलाक। सो असांजे सिंध में त सॼो तक़रीबन इहो असरु लॻो पियो आहे। उन खां अलावा जीअं तव्हां चओ था त ट्रांसफार्मर हिते ख़राबु थो थिए त वरी पाड़े वारा ई जेके आहिनि माना उहो चंदो करे उहो ई ठहाराइनि था। उन खां अलावा जेके बि ट्रांसफार्मर लॻल आहिनि उहे सभई ठीके ते आहिनि, सभई जेके बि आहिनि, उहो हैदराबाद हुजे मुख़्तलिफ़ शहर आहिनि, उहे सभु ठीके ते आहिनि। माना 24 घंटनि में 4 कलाक भी वॾी मुश्किल सां थी लाइट हले। सो लाइट हले थी त कारोबार भी थियनि था ऐं उन सां पोइ गॾोगॾु गुज़र सफ़र भी थिए थो। लाइट ना आहे त ईअं ई बसि असां बि घर वेठा आहियूं, धंधो भी कोन्हे, ना रोज़ी आहे ना छा आहे, सॼो सिस्टम आहे असांजो लाइट ते। शहरनि में ट्रांसफार्मर सड़ण रोज़ जो मामूल बणिजी वियो। ट्रांसफार्मर सड़ण बैदि इन्हनि जी मरम्मत लाइ हेस्को जा मुलाज़िम शहरियुनि खां पैसनि जी घुर कनि था ऐं पैसा न ॾियण जी सूरत में ट्रांसफार्मर केतिरनि ॾींहंनि ताईं नथा ठहनि। हालांकि जिन्हनि वटि मीटर आहिनि उन्हनि वटि हिकिड़ी कुंडी भी आहे, पर हिते कुझु अहिड़ा माण्हू भी क़ाइमु कया विया आहिनि जेके ट्रांसफार्मर ठीकनि में खणी हिते हलाईंदा आहिनि। पोइ उन्हनि जी गफ़लत जे करे हिकु न ॿिए ॾींहुं ट्रांसफार्मर फाटी पवंदो आहे, जंहिंजी गफ़लत सां 4 ॾींहं लाइट न हूंदी आहे ऐं हितां जो मिसकिन माण्हू ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़ारे। 3 ॾींहं 4 ॾींहं लाइट आहे कोन, पंहिंजो ख़र्च करे पंहिंजो ट्रांसफार्मर ठारायूं था, पोइ बि लाइट आहे वरी हली थी वञे, लिंकूं लाहे था वञनि, तारूं कटे था वञनि। हैदराबाद वासियुनि जो चवणु आहे त हेस्को रीजन लॻे थो त वफ़ाक़ी सरकार खां बि ज़ोर आहे, छो त हेस्को वफ़ाक़ी हुकूमत जे कंहिं बि हुकुम खे लेखे में ई नथी आणे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सेड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।